वेलकम बैक व्यूअर्स। साईं अल्ताफ़ साहब थोड़ो हाणे शागिर्दनि खे इहो ॿुधाईंदो उन्हनि जी जेका तयारी कनि था स्टूडेंट्स CSS जी, त उन्हनि जे रिटन लाइ उन्हनि खे कहिड़ियूं गाइडलाइंस खपनि, वरी रिटन लाइ कुझु गाइडलाइंस तव्हांजो त रिटन खां पोइ इंटरव्यू खां पोइ साइकोलॉजी, इन लाइ हू कीअं उहो जेका प्रिपरेशन कनि था उहा कीअं कनि? सभिनी खां पहिरीं त आहे इरादो। सही। जेकॾहिं इरादो मुस्तहकम आहे त उन खां पोइ इहा त सिधी सही ॻाल्हि आहे त हिकिड़ा कंपलसरी सब्जेक्ट्स आहिनि, ठीकु आहे, ऐं इब्तिदा करण ई कंपलसरी सब्जेक्ट्स खां करणु घुरिजे। ऑप्शनल सब्जेक्ट्स हिकिड़ा त माण्हू जे मथां पाण डिपेंड था कनि। कंपलसरी जेके 6 सब्जेक्ट्स आहिनि कंपलसरी, उहा इंग्लिश, पंहिंजो प्रेसी, पंहिंजो इंग्लिश एसे पेरसी, जी हा जी, ऐं जनरल नॉलेज में 2 पेपर आहिनि, ठीकु आहे, एवरीडे साइंस आहे, कॉन्टेम्पररी अफेयर्स आहे, पाकिस्तान अफेयर्स आहे ऐं इस्लामियात। पर इन्हनि ॾांहुं वञण जेको माण्हू पहिरीं ऑप्शनल सब्जेक्ट्स जी सिलेक्शन कंदा आहिनि उन्हनि खे वधीक दिक़त थिए थी। पहिरीं मुंहिंजे सम्झ में त पहिरीं कंपलसरी सब्जेक्ट्स खे ॾिसणु घुरिजे। उन जे पढ़ण सां माण्हू खे ऑप्शनल सब्जेक्ट्स खे सिलेक्ट करण में बि आसानी थिए थी। नंबर ॿी ॻाल्हि त ऑप्शनल सब्जेक्ट तव्हांजे पंहिंजे मथां डिपेंड था कनि त तव्हांजो बेंट ऑफ माइंड छा आहे, तव्हांजी पहिरीं जेका आहे सा स्टडी कहिड़नि सब्जेक्ट्स जी थियल आहे। नंबर ॿी ॻाल्हि त तव्हां जॾहिं कंपलसरी सब्जेक्ट्स जी स्टडी कई आहे उन्हनि में कहिड़ियुनि शयुनि तव्हांखे वधीक अट्रैक्ट कयो आहे, ईअं तव्हां ऑप्शनल सब्जेक्ट बाद में सिलेक्ट करे सघो त उन सां आसानी रहंदी। साईं इंटरव्यू लाइ वरी तव्हां ॿुधायो, जेकॾहिं को शागिर्द रिटन कढी थो वञे त इंटरव्यू में उनखे वरी कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पए थी? हाँ, बुनियादी तौर ते त ॾिसो त CSS जा टोटल 1500 मार्कूं हूंदियूं आहिनि, मार्क्स, ऐं जंहिंमां 1200 जेके आहिनि उहे रिटन में आहिनि ऐं इंटरव्यू 300 मार्कुनि जो आहे। अच्छा, ठीकु आहे। इन मां हिकिड़ो त अंदाज़ो थिए थो त जेको रिटन पार्ट ऑफ एग्ज़ाम क्वालिफाई करे थो उन जे लाइ बाक़ी एॾो ॾुखियो को मरहलो न आहे। पर हाणे इंटरव्यू जेसि ताईं पंहिंजी जॻह ते हिकिड़ो इम्तिहान जी हैसियत त रखे थो ऐं ॾाढी अहम जेको आहे हिकिड़ो हिसो आहे इम्तिहान जो, उन लाइ इंटरव्यू में ॾिसो त हिकु त तव्हांजा जेके सब्जेक्ट्स आहिनि जेके तव्हां खया आहिनि रिटन में, जेके पास कया आहिनि तव्हां, उन्हनि मां तव्हां खां सवाल थींदा। ॿियो जेके तव्हांजा करंट इश्यूज़ हलनि पिया नेशनल ऐं इंटरनेशनल, उन्हनि ते तव्हां खां सवाल थींदा। हिकिड़ो त नॉलेज जो पोर्शन आहे इंटरव्यू में, तव्हां वटि इंफॉर्मेशन केतिरी आहे, तव्हां अपडेट केतिरा आहियो, इहे तव्हां खां सवाल थींदा जिन जी कैंडिडेट खे बहितरीन नमूने सां तयारी करणु घुरिजे। ॿियो पार्ट आहे जेको इंटरव्यू खां पहिरीं साइकोलॉजिकल असेसमेंट जो जेको मरहलो आहे, 2 ॾींहंनि जो साइकोलॉजिकल असेसमेंट जो मरहलो थींदो आहे, इंटरव्यू खां पहिरीं थींदो आहे ऐं ॾाढो सही टाइम ते तव्हांजो प्रोग्राम थिए थो। त अॼुकल्ह CSS 2011 जी जेका आहे उहा तहरीरी इम्तिहान जी रिज़ल्ट आयल आहे ऐं असांजा नौजवान जेके आहिनि उहे इंटरव्यू जी तयारी कनि पिया, त ॾाढे सही टाइम ते ही जेको आहे प्रोग्राम तव्हांजो थींदो, जेका उन्हनि जे लाइ रहनुमाई बि थींदी। त काफ़ी जेको पोर्शन जेको इंटरव्यू जो आहे उहो उन साइकोलॉजिकल असेसमेंट मां थिए थो, जेका बेसिकली हिकिड़ी पर्सनैलिटी असेसमेंट आहे त माण्हू हिकिड़े माण्हू जूं मेरिट्स कहिड़ियूं आहिनि, डीमेरिट्स कहिड़ियूं आहिनि, ठीक, उन जूं हॉबीज़ छा आहिनि, उन जा फेवरेट बुक्स छा आहिनि, उन मां हिकिड़ी रिफ्लेक्शन अचे थी त हिन माण्हू जी पर्सनैलिटी कीअं आहे। त इंटरव्यू में इहो ज़रूरी न आहे त तव्हांखे को हर सवाल अचे, ठीकु आहे, इल्मु त समंदर आहे न, इल्मु त ज़रूरी न आहे त हर कैंडिडेट खे सभु हुजे, पर त इहा इन शइ जी अहमियत आहे त उहो जवाबु कीअं थो ॾे, जवाबु आर्टिकुलेट कीअं थो करे एंसर खे, ठीकु आहे। त इट इज़ नॉट ओनली सिर्फ़ु जेको आहे इंफॉर्मेशन या नॉलेज इल्मु जो इंटरव्यू न आहे, पर उहो इहो कम्युनिकेशन स्किल्स ऐं पर्सनैलिटी जो बि जेको आहे इम्तिहान आहे। अच्छा, साइकोलॉजी असां तव्हांखां वज़ाहत सां पुछंदासीं, तव्हां पाण बि चओ त स्टूडेंट्स इंटरव्यूज़ जा ॾींहं आहिनि, पर इन ते असां वज़ाहत सां वेंदासीं, पर हेॾां हिकु शागिर्द वेठो आहे उनखां असां पुछूं था त उहो छा पियो चवणु चाहे। जी सर, मुंहिंजो एक्चुअली क्वेश्चन इहो आहे त मोस्टली 2010 में ऐं 2011 में मोस्टली जेका छोरा जेका कैंडिडेट्स हूंदा आहिनि उहो फेल थी वेंदा आहिनि एसे में, त हुनजी छा टेक्निक आहे, ऐं उन में इवन मेंशन बि कंदा आहिनि तव्हांखे एतिरा मतिलबु वर्ड्स जा तव्हांखे जेका एसे लिखिणो आहे, त छा मैटर ज़रूरी आहे या तव्हांजो मतिलबु एसेंस कंप्लीट थी वञे, या मतिलबु छा असांखे केतिरा पैराग्राफ लिखणु खपनि, या केतिरा मतिलबु टोटल ओवरऑल असांखे जेका वर्ड्स आहिनि उहे कंप्लीट करणु खपनि, या असांखे जेका कम जी ॻाल्हि आहे उहो ॿुधाइणु खपे? साईं तव्हां खां पुछंदासीं अल्ताफ़ साहब इन सवाल जो जवाबु। त एसे वॾी अहमियत थो रखे ऐं मोस्टली शागिर्द एसे में ई तक़रीबन माना रहिजी वेंदा आहिनि, त एसे जी माना छा उन लाइ गाइडलाइंस आहिनि? हिकिड़ो त चवंदा 2500 जेके वर्ड्स जो एसे हुजणु खपे, वर्ड्स ते डिपेंड कजे, उनजी जेका स्टूडेंट्स जी जेका ॼाण आहे उहो वधीक अहमियत रखे कहिड़ी शइ? नंबर पहिरीं ॻाल्हि त डेफिनेटली वर्ड्स खां वधीक
जेका अहम ॻाल्हि आहे उहो तव्हांजी नॉलेज आहे। नंबर ॿी ॻाल्हि त नॉलेज तव्हां कीअं था पेश करियो। हिकिड़ा किताब भरिया पिया आहिनि, लाइब्रेरियूं भरियूं पियूं आहिनि हिकिड़ियुनि शयुनि ते, ठीकु आहे, पर तरतीब कहिड़ी तरतीब सां तव्हां शयुनि खे बयानु था करियो। पंहिंजी जेका इंफॉर्मेशन, पंहिंजो नॉलेज जेका आहे सा तव्हां कीअं था बयानु करियो, कीअं था ज़ाहिर करियो, ऐं आया उहा उन टॉपिक सां ठहकी बि अचे थी या न पई ठहकी अचे। ज़रूरी कोन्हे त तव्हां उन खां पहिरीं इहा शइ कंहिं तरतीब सां पढ़ी बि हुजे, उते तव्हांखे पाण इहो ऐसे तरतीब थो ॾियणो पवे, ठीकु आहे। त उन तरतीब सां, उन अंदाज़ सां तव्हां उन शइ सां जस्टिफाई करे बि सघिया आहियो या न। जेकॾहिं जस्टिफाई करे सघिया आहियो त पोइ उहो ऐसे आहे। ऐं जेकॾहिं न, ॿी ॻाल्हि इहा चवंदा आहिनि त ऐसे शुरू करण खां पहिरीं पूरो कयो वेंदो आहे, यानी हुनजी हिकिड़ी आउटलाइन ठाही वेंदी आहे, ठीकु आहे। ऐं जेका तव्हां इंट्रो ॾियो था ऐं जेको तव्हां उन जो आख़िरी पैराग्राफ ॾियो था, उन्हनि में रब्त केतिरो आहे, ऐं विच में तव्हां उन रब्त सां गॾोगॾु जेका उनखे जस्टिफिकेशन ॾिनी आहे उन्हनि जो केतिरो तालुक़ आहे। अच्छा, इहो चवंदा आहिनि अख़बारूं, अंग्रेज़ी अख़बारूं इहे पढ़णु घुरिजनि रेगुलरली, वाकई में इन जी अहमियत आहे? यकीनन पढ़णु घुरिजनि, छो त अख़बार जेका आहे सा सिर्फ़ु हिकिड़े सब्जेक्ट सां उन जो तालुक़ कोन्हे, पर घणनि सब्जेक्ट्स में उहे शयूं कवर थियनि थियूं। तव्हांखे डेली बेसिस इंफॉर्मेशन मिले थी त दुनिया में, मुल्क में, दुनिया में छा पियो थिए, छा पियो वहे वापरे। हिकिड़ो सब्जेक्ट आहे, पहिरीं पाण डिस्कस कई, करंट अफेयर्स। करंट अफेयर्स यानी हिन वक़्त में कहिड़ा इशूज़ आहिनि, पर उहे हिन वक़्तु उहे मसइला पैदा न थिया आहिनि। उहे मसइला, के मसइला 100 साल पुराणा आहिनि, के 1000 साल पुराणा आहिनि, ठीकु आहे। उन्हनि जी तव्हां हिस्ट्री किताबनि मां त तव्हांखे मिली वई, पर अप टू डेट अॼु छा पियो थिए, उन मसइले जो अॼु कहिड़ो स्टेटस आहे, उहो तव्हांखे डेफिनेटली कंहिं करंट अख़बार में ई मिलंदो, कंहिं करंट रिसाले में ई मिलंदो। तव्हां जेका ॻाल्हि कई त उहा वाकई में, जीअं साईं साहिब इंटरव्यू जी ॻाल्हि कई त इंटरव्यू शागिर्दनि जो थियण वारो उन लाइ फ़ाइदेमंद थींदी, पर ईंदड़ महीने शायदि रिटन बि थियण वारी आहे। भई हीअ रिटन वारनि लाइ बि ॼण एसे ॼण ॾाढो मुस्तफ़ीद साईं जेके आउटलाइन्स ॾिनियूं। तव्हां साईं हाणे साइकोलॉजिकल खे थोरो डिफाइन कयो त साइकोलॉजिकल में छा हूंदो आहे उते शागिर्दनि लाइ? साइकोलॉजिकल में 2 मरहला आहिनि। हिकिड़ो 2 ॾींहंनि ते मुश्तमिल साइकोलॉजी जो इम्तिहान हूंदो आहे। नंबर 1 त तव्हांखे शागिर्दनि लाइ इहो वाज़े कंदो हलां त साइकोलॉजी में कंहिं बि तयारी जी ज़रूरत कान्हे का, ठीकु आहे। साइकोलॉजी को इल्म जो इम्तिहान न आहे जो तव्हां उन जो इल्म जी तयारी करे वेंदव, को किताब पढ़ी वेंदव ऐं उहो तव्हां खां उतां सवाल पुछा वेंदा, ठीकु आहे। साइकोलॉजी जे पहिरें ॾींहं ते जेको आहे रिटन तहरीरी जेको आहे कुझु टेस्ट थींदा आहिनि, जंहिंमें सिंपल अर्थमेटिक जा वर्बल ऐं नॉन वर्बल टेस्ट थींदा आहिनि। ॿिया कुझु पर्सनैलिटी क्वेश्चन्स हूंदा आहिनि, सेंटेंस कंप्लीशन हूंदी आहे, तव्हांजी पर्सनैलिटी जे बारे में क्वेश्चन्स हूंदा आहिनि, तव्हांजो प्रोफाइल हूंदो आहे, तव्हांजो हैबिट्स, तव्हांजो हॉबीज़, तव्हांजो स्ट्रेंथ्स, तव्हांजो वीकनेसिस। त इहे अहिड़ा पहिरियों ॾींहुं जेको ॿुधायां थो न, इहो सॼो रिटन प्रोसेस आहे, ठीकु आहे। उन ॾींहुं तव्हां सॼो रिटन जो प्रोसेस कंप्लीट कयो था ऐं इहो को ॾुखियो मरहलो न हूंदो आहे। बहितर कैंडिडेट लाइ उहो आहे त उन में उहो जेन्युइनली जेको ट्रुथ आहे उहो जेको आहे मेंशन कनि था। मुंहिंजे ख्याल में ISSB में उएं थींदो आहे। ऐं साइकोलॉजी जे ॿिए ॾींहं ते जेको आहे उहो वरी ओरल हूंदो आहे। पहिरें ॾींहुं रिटन ऐं ॿिए ॾींहुं जेको आहे ओरल, वर्बल जेको आहे, उन में वरी कुझु स्टेजिस आहिनि। जीअं ग्रुप डिस्कशन थींदी आहे, 10 ॼणनि ते मुश्तमिल ग्रुप कैंडिडेट्स जो घुरायो वेंदो आहे, साइकोलॉजिस्ट जो पैनल उन्हनि खे ऑब्ज़र्व कंदो आहे, ठीकु आहे। ग्रुप डिस्कशन हिकिड़ी 15 मिंटनि जी उर्दू में ऐं हिकिड़ी 15 मिंटनि जी इंग्लिश में जेको आहे ग्रुप डिस्कशन थींदी आहे। ऐं ग्रुप डिस्कशन जा जेके टॉपिक्स हूंदा आहिनि उहे बि असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी ऐं मुआशरे सां रिलेटेड जेके करंट अफेयर्स ऐं करंट इशूज़ उहे जेके बिल्कुल अहिड़ा ई जेको आहे सो इशूज़ जेको आहे डिस्कस थींदा आहिनि, जंहिं ते हर कैंडिडेट अख़बार पढ़े थो, टीवी ॾिसे थो त उनखे उनजो नॉलेज हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ उनखे कमांड टास्क जो हिकिड़ो फेज़ हूंदो आहे। कमांड टास्क में 10 ॼणनि मां हिकिड़ो ॼणो जेको आहे सपोज़ हिकिड़ी मीटिंग खे चेयर करण लाइ अची वेंदो आहे। उनखे हिकिड़ो असाइनमेंट ॾिनी वेंदी आहे त सपोज़ शहर में स्ट्रीट क्राइम थिए थो ऐं तव्हां जेकॾहिं DPO आहियो त तव्हां कीअं हैंडल कंदव, ऐं बाक़ी 9 ॼणा हुनजी टीम जो हिसो, जेके पुलिस ऑफिसरनि जी हिसो जो अज़म्पशन ईअं हूंदी आहे टीम जी, त उहो ॾिठो वेंदो आहे त हू ऑफिसर बीइंग अ कमांडर जेको आहे कीअं टास्क खे
पूरो करे थो उन में हिकिड़े ऑफिसर थियण जूं सलाहियतूं बेसिकली ॾिठियूं वेंदियूं आहिनि उहे केतिरियूं एग्ज़ैक्टली उन में लीडरशिप क्वालिटीज़ कम्युनिकेशन स्किल्स जेके आहिनि कोऑपरेटिव टीम वर्क केतिरो आहे इहो सिर्फ़ु इनफरादी इम्तिहान न आहे इनफरादी इंटरव्यू त अलॻि थींदो न ही जेको आहे सभिनी जो इज्तिमाही 10 ॼणनि जे ग्रुप हा त हुन में टीम जो लीडरशिप क्वालिटीज़ जेको आहे टीम वर्क करण जूं जेको आहे क्वालिटीज़ केतिरियूं आहिनि उहे जज थींदियूं आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि जी जेके तव्हांजा मरहल गुज़िरी चुका उन ते बेस्ट वरी साइकोलॉजिस्ट तव्हां सां नंढो 15-20 मिंटनि जो इंटरव्यू कंदा आहिनि उन्हनि शयुनि खे वेरीफाई करण लाइ सही सही हेॾां असांजो ॿियो शागिर्द वेठो आहे जी ही ॻाल्हाइणु चाहे पियो जी साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त जीअं अॼुकल्ह FPSC में रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं हलनि पियूं जीअं असां ॾिसूं था त FPSC वारा ही इम्तिहान छो कंडक्ट कंदा आहिनि त हिकु मुल्क जे लाइ अहिड़ा ऑफिसर पैदा कजनि जेके मुल्क जी सर्विस ॾेई सघनि जेके मुल्क जी ख़िदमत करे सघनि पर जेकर ॾिसिजे त हिननि जो जेको कुझु स्ट्रक्चर आहे उन सां मूंखे थोरो इतफ़ाक़ राय नाहे उहा इहा आहे त ॾिसो उन्हनि में जेके ऑप्शनल्स आहिनि मैथ तव्हांखे वञी ऑफिसरी में कहिड़े कमु ईंदी तव्हांखे कमु थी अचे त तव्हां हिकु सुठा ऑफिसर थियो उन जे लाइ कमु ईंदी तव्हांखे मुल्क जी इकोनॉमी त इकोनॉमी खे तव्हां सब्जेक्ट कंपलसरी करे छॾियो ऑप्शनल ख़तमु करे छॾियो तव्हांखे उते कमु ईंदी एडमिनिस्ट्रेशन सॼी ब्यूरोक्रेसी एडमिनिस्ट्रेशन आहे त तव्हां पब्लिक एड खे कंपलसरी करे छॾियो ठीकु आहे त इहे छो नथा रिफॉर्म्स आणजनि हरूभरू छो ऑप्शनल्स ते एतिरो ज़ोर ॾिनो थो वञे त हिकिड़े स्टूडेंट्स ते बर्डन बि विधो थो वञे ऑप्शनल्स जो साईं अल्ताफ़ साहब जी न इहो क़तई तौर ते इहा ॻाल्हि त नाहे त मैथ कमु न ईंदी नंबर ॿी ॻाल्हि त रिफॉर्म्स जूं ॻाल्हियूं हलनि पियूं इहा पब्लिक एडमिनिस्ट्रेशन जी कंपलसरी हुजण जी बि ॻाल्हि आहे नंबर टी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहे सभई ऑप्शनल सब्जेक्ट ईअं ख़तमु करे छॾिजनि त पोइ आया कमु असांखे कहिड़ियूं शयूं अचनि थियूं ॾिसो हीउ जेको इम्तिहान आहे इहो सिर्फ़ु नॉलेज जो इम्तिहान कोन्हे ठीकु आहे साईं जीअं ॻाल्हि कई त टीम वर्क उन माण्हू में केतिरो आहे उन में जेको आहे सो लीडरशिप क्वालिटीज़ केतिरियूं आहिनि पर बुनियादी ॻाल्हि इहा ॾिठी वेंदी आहे त हिन जो नॉलेज केतिरो आहे हाणे सॼी दुनिया जी इंफॉर्मेशन उहा कंहिं माण्हूअ खे उहो को कंप्यूटर न आहे इंसानी दिमाग़ CSS जो इम्तिहान कुझु शयुनि जे बारे में कुझु शयूं ख़बर हुजनि इहो CSS जो इम्तिहान आहे उनखे कीअं थो हू प्रेज़ेंट करे कीअं थो उन शइ खे मैनिपुलेट करे नंबर तव्हांजो जेको सुवालु आहे त रिफॉर्म्स यकीनन अचणु घुरिजनि ऐं उन ते हू सोचीनि पिया यकीनन उन शइ जे बारे में असां जॾहिं हुआसीं सिविल सर्विसिस अकेडमी में उते बि हुननि पंहिंजा हिकिड़ा क्लासिस हिकिड़ा अरेंज कया हुया हिकिड़ा सेशन्स कया हुया असां खां बि उन्हनि राया वरिता हुया त यकीनन उहे थियणु घुरिजनि बाक़ी इहा ऐं तव्हां सां सहमत कोन आहियां त मैथमेटिक्स कमु नथी अचे यकीनन कमु अचे थी सही अच्छा सर ही माना असां बि ॿुधोसीं त रिफॉर्म्स जेके अचनि पिया उनमें जेके असांजूं ज़बानूं आहिनि सिंधी उर्दू पश्तो उन्हनि जा जेके पेपर्स वग़ैरह थींदा आहिनि उन्हनि खे बि चेंज करण लाइ उहो लॻा पिया आहिनि त अहिड़ा रिफॉर्म्स आणियूं हिकिड़ो फॉर्मेट पुराणो जेको हले पियो उनखे थोरो चेंज कयूं तव्हांखे आहे हिन बारे में का ॼाण मुंहिंजे ख़्याल में त उन ते त फेडरल प्रोसेस कमीशन जी प्रेस रिलीज़ अची वई हुई चेयरमैन जे तरफ़ां त असां कोई बि अहिड़ो लैंग्वेज जेके रीजनल लैंग्वेजिस आहिनि उन्हनि खे ख़तमु करण जो प्लान कोई न आहे सही सो इन ते त मुंहिंजे ख़्याल में कोई शक हाणे न रहणु घुरिजे लैंग्वेजिस सभी रीजन्स जूं पंजाबी आहे सिंधी आहे बलोची आहे उर्दू आहे सभिनी रीजन्स जूं जेके लैंग्वेजिस आहिनि उहे आहिनि ऐं जेके जिन जी बि जेका मदर टंग आहे उहे पंहिंजी लैंग्वेज जो पेपर वज़ाहत अची चुकी आहे साईं तव्हां खां वरी ॿियो सवालु कंदुसि त माना ग्रुप सिलेक्शन जेका थिए थी ग्रुप सिलेक्शन शागिर्द कीअं रखनि असां वटि ख़ासि करे सिंध में जेको असां ट्रेंड ॾिठो वियो आहे त पुलिस तरफ़ घणो रुख आहे पुलिस तरफ़ घणो रुख छो आहे पहिरियों त इहो सुवालु ऐं उन सां गॾोगॾु तव्हां कहिड़ियूं गाइडलाइंस फराहम कंदव त ग्रुप सिलेक्शन कीअं रखणो खपे त पहिरीं त तव्हांजे जेको सुवालु आहे पुलिस छो था रखनि उन जे लाइ ॾिसो त जेका यूनिफॉर्म आहे न यूनिफॉर्म में हिकिड़ी ग्रेस आहे नेचुरल असांजो यूथ मतिलबु इंटरमीडिएट खां जेके CSS तरफ़ वञनि था न उहे मैट्रिक इंटरमीडिएट खां ई सोचंदा आहिनि त जेको आहे असां CSS कंदासीं त CSS जा पोइ ऑफिसर्स ॾिसनि था त यूनिफॉर्म हुननि खे हिकिड़ी अट्रैक्टिव शइ लॻे थी पई ग्रेस आहे ठीकु आहे ऐं हिकिड़ो एलिमेंट ऑफ पावर बि आहे तव्हांजो सोसाइटी में ठीकु आहे पर ॿियो हिकिड़ो फैक्टर ॾिसो त पुलिस जेको आहे उन में हिकिड़ो सर्विस जो एलिमेंट बि आहे काफ़ी नौजवान जेको आहे पुलिस इन जे लाइ बि रखनि था त उनखे ग़रीब माण्हुनि जो ऐं जेके मसाइल में जेके माण्हू आहिनि उन्हनि सां जेको आहे लॉ एंड ऑर्डर जा जिन सां मसइला आहिनि सिक्योरिटी जो जिन सां इशू आहे सोशल सिक्योरिटी जो उन्हनि जे लाइ जेको आहे हिकिड़ो सर्विस जो अपॉर्चुनिटी जेका आहे स्कोप वधीक आहे त काफ़ी नौजवान जेके आहिनि उन एस्पेक्ट जे करे बि रखनि था
त प्रायोरिटाइज़ बेसिकली जेका मां सजेशन ॾींदुसि पंहिंजे नवनि कैंडिडेट्स खे उहा इहा आहे त ॿ शयूं ॾिसंदी वेंदियूं आहिनि, ॾिसणियूं हूंदियूं आहिनि। त हिकु त तव्हां जंहिं में महकमे में अचो था त उन में प्रोमोशन कैरियर जेको आहे ग्रोथ केतिरी आहे, ठीकु आहे, ऐं वैरायटी ऑफ एक्सपीरियंस केतिरो आहे। वर्टिकल ऐं हॉरिजेंटल मोबिलिटी जंहिंखे चवंदा आहिनि, वर्टिकल मतिलबु कैरियर में प्रमोशन्स जेके थियनि था तव्हां केतिरो मथे वेंदव, ठीकु आहे, ऐं ॿियो जेको आहे हॉरिजेंटल मोबिलिटी मतिलबु तव्हांखे वैरायटी ऑफ एक्सपीरियंस किथे जेको आहे मिलंदो। इहे ॿ शयूं जेको आहे मेन एलिमेंट्स आहिनि। बाक़ी जेसिताईं ग्रुप्स जो तालुक़ु आहे त मां सम्झां थो 12 ई ग्रुप जेके आहिनि उहे हिकिड़ी इक्वल हिकिड़ी प्रेस्टीज रखनि था, इक्वल अपॉर्चुनिटीज़ जेको आहे उन्हनि में ग्रो करण जूं आहिनि, ऐं उन्हनि खे इक्वल हिकिड़ो स्कोप ऑफ सर्विस बि जेको आहे मिले थो पियो। त मुंहिंजे ख़्याल में एॾी का वॾी माना नथी रखे पई त कहिड़ो ग्रुप मथे आहे। सभई ग्रुप जेके आहिनि उहे पब्लिक सर्वेंट CSP जो जेको आहे उन्हनि खे प्रेस्टीज बि मिले थी ऐं अपॉर्चुनिटीज़ बि मिले। ॿियो शागिर्द वेठो आहे, हिनखे बि असां मौक़ो ॾियूं। जी सर, मुंहिंजो तव्हां खां इहो सुवालु आहे त आम असां वटि इहा परसेप्शन आहे त CSS ऑफिसर्स जूं जेके सैलरीज़ हूंदियूं आहिनि उहे तमामु घटि हूंदियूं आहिनि ऐं पोइ उहे करप्शन में हिकिड़ो इहो असां वटि आम तासुरु आहे त CSS ऑफिसर्स तक़रीबन घणा करप्शन में इन्वॉल्व हूंदा आहिनि। इन लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे त इहा परसेप्शन केतिरी सही आहे, उन जूं सैलरीज़ केतिरियूं सही आहिनि ऐं करप्शन जो जेसिताईं तालुक़ु आहे त उन लाइ तव्हां छा चवंदव? साईं अल्ताफ़ साहिब खां पुछूं, अॻु में बि असां हिते प्रोग्राम्स जेके कया आहिनि उन में यूथ इशूज़ ते ॻाल्हाईंदा आहियूं, उते बि असां वटि कुझु गेस्ट आहिनि, हुननि इहा ई ॻाल्हि कई आहे त पेरेंट्स जो, इवन पेरेंट्स जेके आहिनि स्टूडेंट त ठहे पर उन्हनि जे पेरेंट्स जो बि रुझान इहो आहे त CSS करे करप्शन वारी हिकिड़ी नौकिरी ॼण शागिर्द वठी वेही रहे। त इन हवाले सां तव्हां छा था सम्झो? अवल त इहो तासुर ग़लति आहे त CSS माना का करप्शन हर जॻह ते आहे, ठीकु आहे। ज़रूरी कोन्हे त CSS ऑफिसर ई करप्शन करे। तव्हां एजुकेशन में वञो उते बि करप्शन आहे, तव्हां हेल्थ में वञो उते बि करप्शन आहे। मूंखे नथो लॻे त को अहिड़ो इदारो इन मूज़ी मर्ज़ खां को आजो आहे, सही, ठीकु आहे। इन जे करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चई छॾणु त CSS उहो ई माण्हू कंदो जेको करप्शन जी ॻाल्हि घरां ई खणी आयो आहे। जीअं तव्हां चयो त वालदेन जेको आहे हुननि में इहो इंजेक्ट कनि था। नंबर ॿी ॻाल्हि त इहो असांजे तालीम जो बि मसइलो आहे, असांजी तरबियत जो बि मसइलो आहे, असांजे क्राइटेरिया जो बि मसइलो आहे, असांजे हदफ़ जो बि मसइलो आहे। त असां कहिड़ियूं ॻाल्हियूं हाणे उहो माण्हू वेड़ी थो करे। हर हिकु माण्हू पंहिंजी तरबियत सां आयो आहे, पंहिंजी हिकिड़ा टारगेट्स खणी आयो आहे। ज़रूरी कोन्हे त हर हिकु माण्हू ते इहा ॻाल्हि साॻी सा लॻे। बाक़ी इहा त सबूत उन जा आहिनि, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल बि इहा ॻाल्हि ॾिनी आहे, हिन साल ई इहो आयो आहे त पाकिस्तान जा मोस्ट करप्ट इदारा जेके आहिनि से पुलिस ऐं मैनेजमेंट ऐं पोइ टैक्सेशन ऐं पोइ अदलिया, पुलिस खां फर्स्ट नंबर हिन भेरे खसिजी वियो, ॿिए नंबर ते अची वई। डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट पहिरें नंबर ते उहो आयो, सही, पुलिस आयो, टैक्सेशन जा डिपार्टमेंट, अदलिया, हर हिकु डिपार्टमेंट असांजो तरतीब सां लिखिया पिया आहिनि त यानी को बि करप्शन खां आजो कोन थियो, सही, ठीकु आहे। इन जे करे इहा परसेप्शन जीअं मूं पहिरीं ॻाल्हि कई त इहा आहे ई ग़लति त CSS उहो माण्हू कंदो जेको करप्शन जे बारे में सोचे थो, ऐं इहा रखण बि न घुरिजे। आहे ई सर्विस, हुनजो नालो ई ॾिसो न, CSS सेंट्रल सुपीरियर सर्विस, ठीकु आहे। सुपीरियर हूंदी सर्विस आहे। जेकॾहिं ख़िदमत जो जज़्बो आहे ई कोन त पोइ उहा सर्विस कीअं थी ऐं उहा सुपीरियर कीअं थी। सर ॻाल्हि ॿोल खे वधायूं था, ब्रेक जो वक़्तु थियो आहे। व्यूअर्स, असांजी गुफ़्तगू कंटिन्यू आहे। साईं जन खां इहे सवाल पुछणा आहिनि त असांजे सिंध जे डोमिसाइल ते हर साल ॿियनि सूबनि जा माण्हू जेके आहिनि उहे इम्तिहान ॾियनि पिया, त उन्हनि खे हाणे कीअं रोके सघिजे थो, कीअं ख़तमु करे सघिजे थो इन सिलसिले खे। पर वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ अची असां ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं।